बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम व आलिहि तय्यबीन ताहिरीनल मासूमीन व लअनतु अला अअदाइहिम अजमईन। अम्मा बाद, मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मोहतरम नाज़रीन, जीअं त असांजी गुफ़्तगू अल्लाह क़ीदतुल इस्लामिया में हली रही हुई, जंहिंजे 38 नंबर दर्स सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। असांजी गुफ़्तगू इमामत में हली रही हुई, जंहिंमें असां इमामत जे बारे में गुफ़्तगू कईसीं। अॼु खां असां गुफ़्तगू कंदासीं इमामत ख़ासा इमाम ज़माना अजल्लाहु फ़रजहू जी इमामत में। इमाम महदी अजल्लाहु फ़रजहू, जिन जी विलादत 255 हिजरी में थी ऐं पंहिंजे बाबा जी ज़िंदगी में पाण पंहिंजे बाबा सां 5 साल गॾु गुज़ारियूं ऐं जॾहिं पंहिंजे बाबा जी शहादत थी त इमाम अलैहिस्सलाम संदसि जनाज़े नमाज़ पढ़ाइण खां पोइ, छो जो उन वक़्तु अब्बासी ख़ुलफ़ा जे ज़ुल्मनि ऐं सितमनि खां बचण ख़ातिर इमाम अलैहिस्सलाम ग़ैबत में हलिया विया। इमाम अलैहिस्सलाम जी 69 साल ग़ैबत सुग़रा रही, जंहिंमें इमाम अलैहिस्सलाम जा नवाब ख़ासि रहिया, 4 नाइब, जिन्हनि सां इमाम अलैहिस्सलाम मुख़्तलिफ़ उमूर सां राब्ते में हुआ। ख़तो किताबत सां इमाम अलैहिस्सलाम जो उन्हनि सां राब्तो हो ऐं इमाम अलैहिस्सलाम 229 हिजरी में ग़ैबत कुबरा में हलिया विया ऐं उम्मत खे पंहिंजे नवाब आमा जे हवाले करे विया। नवाब आमा उहे मुज्तहिद जेके जामे शराइत हुजनि, आदिल हुजनि, उन्हनि मुज्तहिदनि खे नवाब आम चइजे थो। इमाम अलैहिस्सलाम जा जेके नवाब आम आहिनि उहे हर दौर में रहिया, इब्न जुनैद खां वठी हिन दौर ताईं बि मौजूदु आहिनि ऐं उन्हनि हर दौर में इज्तिहाद खे क़ाइमु करे इमाम अलैहिस्सलाम जे पैगाम खे पहुचायो। इमाम अलैहिस्सलाम जे बारे में घणा शक व शुबहात पेश कया था वञनि, उन ई करे असां सिर्फ़ु इहो बयानु कंदासीं इमाम अलैहिस्सलाम जे बारे में कहिड़े मतन ते केतिरियूं रवायतूं नक़ल थियल आहिनि। जंहिंमां असां 12 मतन खणी आया आहियूं, जिन्हनि में रवायत जेके नक़ल आहिनि उन्हनि जी तइदाद बयानु कंदासीं। सभ खां पहिरियों मतन इहो त इमाम ज़माना अजल्लाहु फ़रजहू शरीफ़ या महदी अहल बैत वञा हूंदो। इन ई मतन ते 389 रवायात ऐं महदी औलाद अमीर अल मोमिन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम मां हूंदो। इन ते 214 रवायात महदी औलाद फ़ातिमा वञा हूंदो। इन ते 192 रवायात मौजूदु आहिनि। महदी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी औलाद मां नओं इमाम हूंदा। इन ते 148 रवायात ऐं महदी इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जी औलाद मञा हूंदा। इन ते 185 रवायात पाण इमाम हसन अस्करी अलैहिस्सलाम जा फर्ज़ंद हूंदा। इन ते बि 460 रवायात 146 रवायात मौजूदु आहिनि ऐं 7 नंबर ते जेको मतन आहे पाण 12वां इमाम हूंदा। इन 12 इमाम हुजण ते बि 136 रवायात आहिनि। संदसि विलादत थी चुकी आहे। इन ते 214 रवायत ऐं संदसि तूल उमिरि ते 318 रवायत, तूल ग़ैबत ते 91 रवायत ऐं संदसि ज़ुहूर वक़्तु इस्लाम आलमी हूंदो, यानी पूरी दुनिया ते इस्लाम नाफ़िज़ थींदो। इन ते 27 रवायत ऐं संदसि ज़ुहूर वक़्तु दुनिया अदल ऐं इंसाफ़ सां भरिजी वेंदी। इन ते 132 रवायत आहिनि। इहे 12 मतननि ते काफ़ी सारियूं रवायत आहिनि। इंशाअल्लाह मोमिनीन किराम उन्हनि ते मुराजो करे मालूमात हासिल करे सघनि था। इमाम अलैहिस्सलाम हिन वक़्तु ग़ाइब आहिनि, जंहिंखे हर अखि ॾिसण जी सघ नथी रखे। अगरचे इमाम अलैहिस्सलाम जी रहनुमाई, इमाम अलैहिस्सलाम जो फैज़ इल्म, इमाम अलैहिस्सलाम जो असां मथां सायो मौजूदु आहे, उहा असांजी हिदायत करे रहिया आहिनि, लेकिन उन खे हर अखि में इहा ताक़त न आहे जो हू इमाम अलैहिस्सलाम खे ॾिसी सघे। इमाम अलैहिस्सलाम जी ग़ैबत नई न आहे। इमाम अलैहिस्सलाम जो तूल उमिरि या ग़ैबत नई न आहे। ग़ैबत जो सिलसिलो पहिरीं थी चुको आहे। अंबिया में बि ग़ैबत रही आहे, जीअं हज़रत ईसा, हज़रत ख़िज़र या हज़रत इदरीस अलैहिस्सलाम जी ग़ैबतूं जो हू अॼु वक़्तु ताईं ज़िंदा आहिनि। 4 अंबिया जिन्हनि जो ज़िक्र आहे, 4 अंबिया अॼु ताईं ज़िक्र आहिनि ऐं उन्हनि जी ग़ैबत जेका मौजूदु आहे उहा यानी उन खां पोइ इमाम ज़माना अलैहिस्सलाम जी ग़ैबत
या वक्ती तौर ते कुझु ग़ैबतूं रहियूं जंहिंमें हज़रत यूनस अलैहिस्सलाम जो मच्छी जे पेट में वञणु, या हज़रत उज़ैर जी वक्ती ग़ैबत, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी ग़ैबत, इहे ग़ैबतूं जेके आहिनि इहे वक्ती तौर ते जेके ग़ैबतूं रहियूं आहिनि इहे बि रहियूं आहिनि। इन करे इमाम अलैहिस्सलाम जी जेका ग़ैबत आहे उहा नई ग़ैबत न आहे, छो जो ग़ैबतूं पहिरीं बि थी चुकियूं आहिनि ऐं तूल उमिरि बि पहिरीं थी चुकियूं आहिनि। मसलन काफ़ी सारे अंबिया जूं उमिरूं वॾियूं, इंशाअल्लाह असांजी गुफ़्तगू अॻिते जारी रहंदी। वस्सलामु अलैकुम।